सिंध जो हीरो हाई कोर्ट बार एसोसिएशन जो कैंडिडेट सरफराज मितलो साहब अचो तो साईं जन खां मौक़ो पुछंदासीं तो साईं जन हिन वक़्तु जेको इलेक्शन जो रुझान ॾिसी रहिया आहिनि उन जे बारे में साईं जन जो छा मौक़ो आहे? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम, बिस्मिल्लाह रहमान रहीम। सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जमहूरियत जो हिकिड़ो आला नमूनो आहे जेको हर साल पंहिंजे मुक़ररा मियाद ते इलेक्शंस कराईंदो आहे ऐं हिन दफ़े 29 नवंबर यानी अचण वारे छंछर जे ॾींहुं सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जे सालियाना इंतिखाब आहिनि। मां पूरी सिंध जे वकील बिरादरी खे अपील करियां थो त पंहिंजो भरपूर वोट ऐं सपोर्ट सां मूंखे कामयाबु कनि त जीअं सिंध जे वकीलनि जे फलाही मनसूबनि खे पंहिंजे तकमील ते पहुचाए सघिजे। तव्हां सभिनी दोस्तनि जो तहे दिलि सां मशकूर आहियां। सर जेके वकील बिरादरी जा तवक़ात आहिनि तव्हां सां हींअर बरसरक्ता रही करे माण्हुनि जो इलाही तवक़ात आहिनि, हिननि खां अलावा वेठे इक़्तिदार खां पोइ बि छा इहो तसलसल क़ाइमु रहंदो? सर ॾिसो, मुंहिंजो ताल्लुक़ हिते फ़क़ीरनि जे घराने सां आहे। मुंहिंजो दादा साईं हज़रत अमीर बख्श रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो लासानी सूफ़ी रहियो आहे ऐं उन ई तसलसल में उन घराणे में परवरिश पाइण जे नाते सां मुंहिंजे ख़मीर में ख़िदमत आहे ऐं उहिदनि जी मोहताज न आहे। सर ॿियो हिकिड़ो आख़िरी ज़रूरी सुवाल जेको हिन वक़्तु रुझान हले थो जेको 27वीं तरमीम जे बिहार ते माण्हुनि खे इलाही मिसगाइड बि कयो वञे थो ऐं माण्हुनि खे उन जे बारे में इलाही घणो मतिलबु कयो थो वञे त जीअं उनखे ॿिया बणाए करे माण्हुनि खे ग़लतफ़हमी ते पाबंदी हुजे। तो 27वीं तरमीम जे बारे में तव्हांजो छा को मौक़ो आहे? ॾिसो, 27वीं तरमीम हिकिड़ो मुल्की सियासी बहरान आहे जंहिं ते सियासी जमातूं ऐं वकला बिरादरी पाण में वेही हिन ते हिकिड़ो डायलॉग कंदा ऐं पंहिंजो हिकिड़ो गॾियल को लाइ अमल तइ कंदा त हिनखे कहिड़ी तरह कामयाबीअ सां हल करे सघिजे थो। छाकाणि त जेकॾहिं पंहिंजे वण काठी पंहिंजी हर को मस्जिद चाहींदो त पोइ इंतशार फैलिबो, वकला जी ॿधी ख़तरे में पवंदी। मां इहो चाहींदुसि त इनशाअल्लाह ताला जीअं ई असांजी इलेक्शन ख़तमु थिए थी त हिन कामयाबी खां पोइ असां हिकिड़ो गॾियल लाइ अमल तइ कयूं, सॼे पाकिस्तान जे वकीलनि खे सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जे प्लेटफॉर्म ते इकठो करे तमामु नुमाइंदगान खे, सियासी जमातुनि खे ऐं हिन ॻाल्हि ते जो वक़्त जी ज़रूरत आहे त हिकिड़ो गॾियल अहिड़ो लाइ अमल तइ थिए जंहिंसां मुल्क जी सालमियत, अवाम जा मफ़ाद ऐं अदलिया जी आज़ादी खे यकीनी बणायो वञे। महिरबानी सर।